अला साईं हिन आशिक जी ओ तोखे आहे सदा जानी कंहिंखां जीअरे शल न थिया जुदा तोखां घुरा थो दुआ वफ़ा अशरफ रिंद चवे गराभा दुर मोहम्मद फाटक खां फरमाइश आहे माशूक बिरोई साहब ऐं अब्दुल हफ़ीज़ बिरोई साहब ऐं सेकंड खां महबूब शख्सियत मुज़फ़र मलाह गुलबहार मलाह साहब ओ अला साईं जुदा न कर कंहिंजो यार मौला साईं जुदा न कर कंहिंजो यार जीअरे जंहिंजो जोड़ टुटे थो कंहिंजो सुख आराम फिटे थो धन खां थिए न को दार ऐं अला साईं जुदा न कर कंहिंजो यार मौला साईं जुदा न कर कंहिंजो यार न करे कंहिंजो यार सदके तूं महबूब पटे जे बख़्शे दे रब्बा यार सभिनी खे न करे कंहिंजो यार ओ मौला साईं जुदा न करे कंहिंजो यार आहे दुआ ही असगर बोज़ाई इश्क़
साईं जुदा न